अवेस बाबा तव्हांजे अचण जी असांखे ॾाढी ख़ुशी। चाचा ख़ुशि त आहियो? कमकार कीअं पियो हले? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। भला ॿीहर तव्हां कॾहिं ईंदव? पंहिंजो घर आहे, पिया ईंदा रहंदासीं। चाचा ही मुंहिंजी सौट ख़ुशबू आई आहे, तव्हां ॾे भई रोज़ाना ईंदी, हाणे तव्हांखे पार थो अचे। मूंखे पंहिंजे नान जीअं आहे, ॿिन्ही जूं टे थी पवंदियूं। असांजे भूरी में जो खीर पींदी, निमन जो वाव झटींदी, बसि पाणी सफड़ी थी वेंदी। मूं महिल पुटु भला लस्सी प्यारी थी। चलो साईं, मूं महिल असांखे लस्सी पीआरे छॾी आहे। तव्हांखे लस्सी प्यारी छॾी अथई, असांखे चांहि प्यारी अथई। वाह मूं महिल बाबा वाह वाह। पोइ चाचा साईं मोकिलाणी पोइ तरसो त सही न। बसि पंहिंजो घर आहे, पिया ईंदा रहंदासीं। महिरबानी। हलो 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 मां तव्हांखे छॾियां थो। जॾहिं दिलि चवे पंहिंजो घर सम्झी हली अचिजाओ, असांखे तव्हांजो इंतज़ारु हूंदो। महिरबानी। हलो 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 मां तव्हांखे छॾियां थो। छो भा आहे त ख़ैर? वादी खेर कोने वादी पे जो सिर थो वई वादी। अरे मोहन भागा छा थियो थई? वादी अज वरी चने सर पोस्ट मास्टर पुठिया लगो थे। वादी मुझे नौकरी हली वे ने बचा वादी। अरे मो त मां छा कए? वादी वादी पोस्ट मास्टर तुझे सब फाटो है ना वादी। हां तुझे मथे से एतरी भी कारा हलंदी आ वादी। अरे छो न हलंदी? ये कर वादी ये कर। फिर जा ड्राण आया वादी तो जिथे असाजी मासी जी हलंदी ना उते सदस्य बि कंहिं बि ऑफिसर जी कार हलंदी। इन ये करे जो असाजी मासी जी मिनिस्टर का वधीक हलंदी पई आहे ना। यार ठह ठह। अरे मुआ टोटी मवाली हिते छा पियो करे? हले था जल्दी कर। ये तो मारे नहीं जी आओ तो जाया आओ तो मेरी बात से बन को सारा सब मारे नहीं थी बाती दीदी चल बाती सब मुझे पुट्ठा पे जी याद रही ना बा बच्ची शाला। अरे कान थी तुझी नौकरी बने इस पर हाणे तुझे सामू की थी छड कढास। अरे बा खबरदार जे न नौकरी में कढियो थई। न मासी न कढंदो, तव्हां बेफिक्र थियो। ये कर बाती ये चङो चङो हाणे हलो त मां तोखे पारू को बतो कोसो करे ॾियां त तूं खा। असांखे त हूअं ई उछलणो पवंदो। ठीक है बाती बाती तू न दीजिए जो खेर बत का है बाती तू तो मुझे मां है ना बाती। आया हो अबा मत है न नौकरी में कढे। हां न मासी न कढंदो, तव्हां बेफिक्र थियो। दीदी जरे मुझे माफी चयो यार नौकरी वा करो हमारी शिकायत करो यार। हलो हले ता हलिया खुशबू तू हिते पियो हले। क्षमा ही सुमार आहे छा शइ? हुनजी मासी सां का माइटी आहे छा? न खुशबू, असांजी हिन सां का माइटी कान्हे का। हे त यतीम ॿार हुयो, पाड़े वारनि हिननि खे पालियो आहे, इन करे सभई पाड़े वारा हिन जो ख़्यालु रखंदा आहिनि। मूंखे त वीचारे ते ॾाढो रहम ईंदो आहे। वॾो पलस्तर माण्हू अथव, तव्हां खेसि न सुञाणो। चङो मां थोरो लाइब्रेरी में चकर हणी अचां। ऐं हा मां तव्हांजो समूरो सामान ओताक वारे कमरे में रखी छॾियो आहे। जेसि ताईं खुशबू हिते आहे तव्हां हेठि ओताक वारे कमरे में सुम्हंदा ऐं खुशबू मथे। ओके 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 खुदा हाफ़िज़। हा खुशबू थी आई झांगिन? हा क्षमा, ॿेले जा माण्हू आहिनि ॾाढा सुठा। खुशबू मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवणु पई चाही। कहिड़ी ॻाल्हि? ॾिस हू केॾा बि सुठा छो न हुजनि, नेठि बि त धारिया आहिनि न, हुननि सां घणी हुजाइती न थी जाए। क्षमा मूं सम्झियो न। खुशबू मां तोखे हिकु सुहिणी सलाह पई ॾियां। असांजो मिलण जो न सुधरियल सोसाइटी वारनि सां आहे ऐं तूं झांगियुनि सां मिलंदीअ त माण्हू असांखे छा चवंदा? ठीकु आहे सोच न।
चलो ये पुलिस वाले ते भगो बीठो आओ जॾहिं तो ॾिसां से तेरे मुखां तो छिरिक ई निकिरियो वञे अलाए मूंखे छिरिक कढाइण जे लाइ ज़ोर जो अलाए छा सदरी सदरी सच सच ॿुधाए ही फ्रूट केरु ॾेई वियो आहे पुलिस वारा खणी आया हाँ पुलिस वारो सामान्य पुलिस मैन वॾा ठठ लॻा पिया आहिनि फुरी न गन खां नवाज़िशूं असां ते आउं बि चवां इहो मूंसां एतिरी हमदर्दी छो पियो करे छो पियो एतिरी नवाज़िश मूं ते करे आउं बि चवां त हाणे कुझु मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे पई एतिरियूं नवाज़िशूं छो सदरी छो ॿुधाए तूं छा ॿुधाए एतिरियूं नवाज़िशूं छो जॾहिं त ख़बर बि अथसि त ख़ुशबू हिते आहे ई कोन कहाँ पंहिंजे नियाणियुनि में पहुता न हूंदो ज़मानो छा चवंदो बोहतान त पोइ मूंखे ॿुधाए मरियम ही फ्रूट कंहिंजे लाइ खुशबू जो लाना है खुशबू लाइ कोन्हे त पोइ मूंसां बि हीअं पुलिस मैन खे एतिरी हमदर्दी कान्हे जो हू मुंहिंजे लाइ फ्रूट आणे पोइ मुंहिंजे लाइ बि कोन्हे खुशबू लाइ बि कोन्हे त पोइ इहो फ्रूट पक ई पक तो लाइ आहे बाबा कहते भी बोतान हरण न घुर्जे हाँ मुझे लाए पोइ चओ था त असां ते इल्ज़ाम था मरियम आउं त तोखे नसीहत बि कंदुसि न तॾहिं बि आउं तुंहिंजो दुश्मन लॻंदुसि स्टेप फादर मुंहिंजो त कीओ करतो ई पाणीअ में कीओ करतो ई पाणीअ में मरियम कीओ करतो ई पाणीअ में पर कन खोले ॿुधी छॾ मरियम जेसीं ताईं आउं हयाती आहियां ही अर्ज़ी हयाती आहे न तेसीं ताईं मुंहिंजे घर में इहो नाटक कोन हलंदो ॿुधी छॾ कन खोले ॿुधी छॾ मथो मां तुझी मां मुझी प्यारी दिया मुझे वेझो अच मुझी मां तो मुझे पैदा थियण मरी मुझी मां तो मुझे भेण मरी मां उन डावी गस तू मुझी मां तुझी मां मुझे वेझो अच तू मुझी मां छाजो मुझे होंगे तो कुछ छाजो खराब है तू मुझे मार चले सारा
चनेसर न अमीका है। मुझो रूह हमेशा तुझी रहनुमाई कंदो। हमेशा तुझी रहनुमाई कंदो। हारो आऊं ओ नहीं मैं जानी गोली अथन नहीं मैं जानी गोली अथन आऊं कोई भी धारो ही रह जीवस पाले ताते बड़ियों मुँह कहीं कोई भी धारो ही रहस आज मरियम आजे तो उन्हें ऐसा हिक्कानी करनिया था उछल से तो मुझे मोकर का सवाल खुशबू के सदस्य मासीरा छो मोकले हिक्कानी करने से और हम उछल से तो छो मोकले आगे कवाल पाले पाले बड़ी मुख अब मुखा पूछो ही कौन मुखे समझने कुछ कौन समझने कुछ कौन समझने कुछ कौन बाबा बाबा उठो इतरो छोटा क्यों जना पांच वर्ष तो रहना ये बेजो नशे में कौन आया नशे में कौन आया हाँ नहीं तो होश में आया पर तू मुखे हो बुधाए तो खुशबू के मुझी मोकल का सवाए मासी जे घर छो मोकलियो बाबा ने के सेहत जे करे मोकलियो या वो भी वो ने जी मासी आके धारे जे घर त न मोकलियो आओ धारे आया स्टेप फादर पर काल बुद्धि छट मरियम तेरी यह खबर वर्ती थी तो खुशबू जिंदा पोती बाव थे या बात ते मरी वई या कि रेलगाड़ी हेठा अची वई मुझी गाल बुद्धि सड़क न खोले हिकिड़ी चिठी लिख मासीअ जे नाले ते त मूंखे मुझी प्यारी धीअ खुशबू मुंहिंजी धीअ मूंखे हिन घर में हिते पुॼाए वञा जे नथा पुॼाइनि त आउं मासीअ ते केस कंदुसि ऐं हा जेकॾहिं खुशबू नथी मोटे तो तोखे भी कौन छड़ींदुसि असल घुटो दे मारींदुसि घुटो दे मारींदुसि पाले ताते वो मूसा चलेगी मूसा चलेगी दानेदार क्वालिटी बेहतरीन चाय की पहचान। क्या खुशबू है, दिल में उतर जाती है। दानेदार चाय की नींद, जायके की जीत, इस्फहानी कीनिया लीफ। गुलन जेड़ी खुशबू वाली मिस मरियम अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। नहीं है ना मुंजी प्यारी काबिले
इज्जत मिस मरियम मिस मरियम खिदमत में अस्सलाम वालेकुम अर्ज इन रीत आहे त आऊं अव्हां खे ॾाढो चाहियां न मां 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 इन तरीक़े सां इज़हार मोहब्बत नथो करे सघां मां बुज़दिल आहियां मरियम सही थी चए मां प्यार जो इज़हार नथो करे सघां मां फिर मुझे छोकरे बाबत दिल मजबूत नथो करे सघां मां तुम्हारे सारे मोहब्बत नथो करे सघां पर जरूरी तो लाए त माण्हू प्यार जो इज़हार करे मूंखे वणे थी बस तो काफ़ी है तू खुश हुजे मुझे नजरों के सामने रहे सिर्फ हासिल करने की मोहब्बत ना है इश्क तो इश्क होंदो है सदैं खुश हुजे खिलंदी रहे मुंहिंजा दुख भी मूंखे मिली वञे केॾी न मासूम आहे केॾा सुरम सुठा अथसि डियर सिस्टर ही ख़त लिखंदे मुझे दिल तां छा वही वापरी रहियो आहे इन जो अंदाज़ो तू नथी लॻाए सघीं साम्हूं दीवार ते मुंहिंजी जीजल माउ जी तस्वीर टंगियल आहे मां उनखे ॾिसी बि रही आहियां ऐं तोखे ख़त बि लिखी रही आहियां मुंहिंजे दिल जी कैफ़ियत अजीब थी रही आहे कंहिं कंहिं वेल ईअं थो महसूस थिए ॼण मां कमरे में हली फिरी रही हुजे संदसि तस्वीर ॾिसी दिल खे ॾढ मिलेनि थो पर पोइ बि मां हिन कमरे में पाण खे हेकल ऐं धारियो पई महसूस करियां मासी ॾाढी ॾोसण आहे हूअ अहिड़ी बख़ील औरत आहे जंहिंसां मां हिकु पल बि गुज़ारे न सघां मासात शमा ॾाढो प्यार ॾींदड़ आहे न त ॿी गाॾीअ खां मोटी अचां मां तुंहिंजे भाकर में निंड जी आदी आहियां न इन करे निंडी नथी अचे अम्मा जो रूह मूंसां गॾु आहे तुंहिंजी नंढड़ी भेण खुशबू तो चइबो त मामलो इस ताईं वञी पहुतो आहे मुझे बुझाया तो तूं कंहिंजो ख़त पई पढ़ी प्लीज बाबा मुझे तो ख्याल सां ॻाल्हाईंदा ये खुशबू जो ख़त आहे वो ख़ैर सां मासी वटि पहुची वई आहे ऐं ख़ुशि आहे खुशबू ख़ुशि आहे आऊं त ख़ुशि कोन आहियां मूंखे खुशबू हिते खपे बाबा खुशबू ख़ुशि थी वेंदी त पाणे अची वेंदी तेसीं आऊं वञी कबर भेड़ो थियसि तव्हांखे मुंहिंजो अहसास थोरो ई आहे आऊं त आहियां स्टेप फादर मौजूद कियो करते ही पाणी में हाणे तूं हीअं कर जो मासीअ खे ख़त लिख
तो हूँ हिते मुझी मिठड़ी धीअ खुशबू खे मुझी प्यारी धीअ खुशबू खे हिते पहुचाए वञनि न त हुननि लाइ चङो कोन थींदो। बाबा तू हाणे आराम कर, मां हिनखे ख़त लिखंदी पाणे अची वेंदी। आराम कीअं कयां? तूं हुनखे ख़त लिख न। बाबा मां लिखां थी, वो अची वेंदी अची वेंदी। मुझी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ मरियम, जे खुशबू सही सलामत न पहुती त न को आऊं सुख सां रहंदुसि ऐं न ई वरी तोखे सुख सां रहण ॾींदुसि। पोइ था चओ त मथो था खाइनि। Help me God, help my sister. अस्सलाम वालेकुम। अमित साहब छा करा तो रो छो पिया? तो असल में मूंखे पंहिंजी मां ॾाढी यादि अची रही आहे। तोखे शायदि ख़बर न आहे चली सर, आउं पंहिंजी मां सां केतिरी मोहबत थो करियां। बीमार आहे छा? न वो छो पिया रो? चने सर माण्हू भले केतिरो वॾो छो न थी वञे, पर उनखे पंहिंजी मां जी हर वक़्तु ज़रूरत पवंदी आहे। इहा त का वॾी ॻाल्हि कोन्हे। कराची पंधु केतिरो आहे, आउं परचाए वठी अचांसि। तूं शायदि ग़लति थो सम्झी, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बसि का ॻाल्हि यादि अची वई। नंढपण जा के पल, के घड़ियूं। हा मूं बि जहिड़ो कर माउ जे बग़ैर अख खोली आहे। हिकिड़ो पीउ आहे, उहो सदाईं मूंखे पंहिंजी अथाह दौलत जे साइमे में तोरींदो रहंदो आहे। उन साइमे जे ॿिए पलड़े में मूं हमेशह पंहिंजो पाण खे कम वज़न पातो आहे। पर चने सर चाचू साईं त तोसां तमामु घणी मोहबत थो करे, सभिनी खां वधीक तोखे थो भाए। जेकॾहिं ईअं हुजे हा न त पोइ हुया दौलत दौलत ऐं आक आक न कंदो रहे। इहे सभु ट्रेडिशनल माण्हू ईअं ई थींदा आहिनि। अमीर साहब मूंखे बि त बाबे खे ॾिठे ॾींहं थिया आहिनि, पर मूं त कॾहिं बि कोन ॾिनो आहे। ऐं नॉस्टैल्जियन आहियां। मूंखे बाबा ऐं उनजी दौलत खां सख़्तु चिढ़ आहे। चयो न चने सर, तो चाचा जी मोहब्बत जो ग़लति अंदाज़ो लॻायो आहे। ये सभु ट्रेडिशनल माण्हू, चाहे औरत हुजे या मर्द, सभु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, सभु रवायती। बाबा जेकॾहिं रवायती आहे न त आउं बि साइमे जे पलड़े में एॾो कम वज़न न आहियां।
के देखे एक बार गोल्डन चाय, मांगेंगे आप बार बार गोल्डन चाय, चुस्ती लाए हर बार, ताकि रखे बरकरार, सबसे बढ़कर इसका मयार, पी के देखे एक बार गोल्डन चाय। याद है ना गोल्डन चाय?